नाज़िन हैदराबाद जे ए सेक्शन थाणे शहद मां जवाबदार घर जा ताला तोड़े लखे रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर चोरी करे विया आहिनि। तफ़सील वधीक मालूम कयो था इन हवाले सां सलीम मलाखा जी। सलीम आज बिल्कुल ही लतीफ़ाबाद नंबर 12 है ए सेक्शन थाने जी अदा उते अब्दुल जब्बार नाले शख्स जो घर है। उन जो इहो चवणु आहे त उन जे घर जा चोर जेके नामालूम चोर आहिनि उहे घर जा ताला तोड़े 30 लख रुपया रोक 3 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती जेको सामान आहे उहो चोरी करे विया आहिनि। अब्दुल जब्बार जो चवणु आहे त हू गर्भातियुनि सां गॾु उमिरि तां वापसि ईंदड़ पंहिंजे पुट ऐं धीअरुनि खे वठण लाइ कराची एयरपोर्ट ते वियल हुयो। गर्भाती जॾहिं वापसि घर पहुता त घर जा ताला टुटल आया ऐं घरनि मां पैसा ऐं सोना ज़ेवर ग़ाइबु हुया। अब्दुल जब्बार जो चवणु आहे त हिन रोक रक़म ऐं सोना जेके ज़ेवर आहिनि उहे क़ुर पाक जे बॉक्स भरिसां अलॻि बॉक्स में रखिया हुया ऐं उतां जेको आहे उहो समूरा जेके पैसा ऐं सोना ज़ेवर ऐं ॿियो जेको क़ीमती सामान आहे उहो चोरी थियो आहे। जी सलीम, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।